ओम साईं राम। तमाम सुहिणी सुबुह। हिकु चवणी आहे त भॻवान बुरनि माण्हुनि खे जाम कुझु ॾींदो आहे पर पंहिंजो साथ न ॾींदो। सुठनि माण्हुनि खे जाम तकलीफ़ूं ॾींदो आहे, जाम परीक्षाऊं वठंदो आहे पर पंहिंजो साथ न छॾींदो। हिन ते मां तव्हांखे हिकिड़ी नंढी कहाणी थो। हिकिड़ो मास्टर जी हो, हुनजो शहर मां ट्रांसफर थो थिए हिकिड़े गांव में करे पढ़ण जे लाइ, साल जे लाइ। त स्कूल जेको हुनजो जिते रहंदो हो उनखां 5-8 किलोमीटर परे हो। त पहिरीं साइकिल ते वेंदो हो। भॻवान खे बि चवंदो यार हीअ साइकिल ते मां थकिजी थो पवां, एॾो मूंखे हलाइणो थो पए, कॾहिं उस में कॾहिं बरसाति में, यार तो मूंखे थोड़ी दया कर, वरी थोरो पैसा बचाए करे बाइक ते वठे। ऐं जॾहिं बि पहिरीं जॾहिं साइकिल ते वेंदो या पंधु वेंदो त कंहिंखां न कंहिंखां लिफ्ट मिली वेंदी हुअसि, लिफ्ट वठी वेंदो। त जॾहिं बाइक वठे थो त पंहिंजो पाण सां अंजाम थो करे कि मां सभिनी खे लिफ्ट ॾींदुसि, छाकाणि मां उहा तकलीफ़ ॾिठी आहे। त हमेशह जॾहिं पंहिंजे घर मां स्कूल वेंदो त कंहिंखे न कंहिंखे पक लिफ्ट ॾींदो, कंहिं ॿुढे माण्हू खे, कॾहिं कंहिं ॿार खे, कॾहिं कंहिं ॿुढी माईअ खे, कॾहिं कंहिं दोस्त खे, कंहिंखे यार खे, कंहिंखे सुञाणे, कंहिंखे न सुञाणे। त सभु माण्हू हिनखे सुञाणे विया हुआ। जॾहिं स्कूल मां मोटंदो तॾहिं बि कंहिंखे न कंहिंखे लिफ्ट ॾींदो, रस्ते तां केरु मिलियसि, हल भई मां छॾियां थो, काई ॻाल्हि कोन्हे, मां त उहो ई वञा पियो, करे हल करे। त सभु माण्हू हिनखे सुञाणे विया, पर हीउ तमामु सुठो माण्हू आहे ऐं हिनजे बाइक ते असांखे लिफ्ट त पक मिलंदी आहे। हीअं कुझु टाइम गुज़री थो वञे, हिकु दफ़ो जीअं ई शाम जो थोरो देरि थी अचे पियो त रस्ते ते हिकिड़े माण्हू हथु ॾिनईसि त हुनखे लिफ्ट ॾिनई। थोरो अॻियां हली करे उहो चोर हुनखे बीहारे चयईंसि मूंखे बाइक मूंखे ॾे, मूंखे खपे ई करे, ऐं चाकू ॾेखारे छॾियईंसि। हाणे ॿुधिजी वियो, चई भाई ठीकु आहे, भाई खणी वञ, हाणे जेका साईं जी मर्ज़ी। उतां रस्ते तां पंधु कंदो अचे थो, भॻवान खे ॾोरा पिया ॾींदो अचे थो, भॻवान हीअ छा आहे, यार सभु मूं साईं थियणो आहे। हिकिड़ी बाइक ॾिनई, मस्तु हलायां पियो, सभिनी जी सेवा बि कयां पियो, तॾहिं तोखे इहा ॻाल्हि न वणी करे राति अची करे दुखी मन सां घर सुम्ही थो पए। चए थो यार मज़ो कोन्हे लाइफ में करे, यार भॻवान ते एॾो विश्वास रखण खां पोइ बि थी थो। त वरी ॿिए ॾींहुं सुबुह उथे थो, बुश करण लाइ ॿाहिरि अचे ॾिसे थो त बाइक बीठी आहे। वाइड़ो थो थिए, बाइक वरी कीअं अची वई थी। बाइक ते हिकिड़ो पनो लिखियल, पनो पियो, पनो खणी करे पढ़े थो। चोर चए थो यार मूंखे माफ़ कर, तुंहिंजी बाइक आहे कि न छा, अमिताभ बच्चन आहे, हिनखे हर को थो सुञाणे। पहिरीं मां खणी वियुसि कबाड़ी वटि के कबाड़ी वारे खे विकिणी करे पैसा वठां, कबाड़ी चयो मास्टर जी बाइक खणी केॾां थो वञी। मां चयो न काई ॻाल्हि कोन्हे, मां हुनखे मूंखे ॾिनी अथई, मां थोरो ॾिसण थो वञा। उतां कीअं करे बचियुसि, मूंखे बुख लॻी, सोचियो मां उतां हलवाई खां कुझु मिठाई वठी खां। हलवाई चई भई तूं मिठाई त वठि, पर इहे मास्टर साहिब जी बाइक खणी करे पियो वञी। उते कूड़ ॻाल्हाइण निकितुसि, अञा गांव खां परे निकिरण वारो हुउसि त उते हवलदार मूंखे पकड़े वरितो। त चई मास्टर जी बाइक किथे थो खणी वञे, चयो मां न मूंखे ॾिनी अथई करे। मां चयो यार इहा बाइक संभालणु ॾाढो ॾुखियो कमु आहे, इहो तूं पाण वटि बाइक संभाल कर। त भॻवान जा जाम शुक्राना अदा थो करे, चए थो भॻवान वाह, परीक्षा बि वठी थो ऐं हुनजो समाधान बि करे थो। त भॻवान में पंहिंजो विश्वास रखो, थोरो सबुरु रखो, तव्हांजो कमु पक थींदो, पक थींदो, पक थींदो। ओम साईं राम।